दोस्तों जेके सिंधी ड्रामनि खे पसंदि कनि था उन्हनि जे दोस्तनि लाइ ख़ुशख़बरी आहे त दोस्तों सिंधी ड्रामो रिकॉर्डिंग थी रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे, हिन ड्रामे जो नालो छा आहे, हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार पिणु आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिन ड्रामे जो नालो ॾाढनि जो ॾे आहे। जीअं त ड्रामे जो डायरेक्टर आहे ज़ाहिद अली थईम, कोड डायरेक्टर आहे अकबर अली थईम। दोस्तों हिन ड्रामे में निज़ामुद्दीन शर, अकबर थईम, सोफुल सुमरो, ज़ाहिद थईम, अनवर शेख, इसहाक शेख, मेरुल्ला भयो आहे। उन्हनि खां अलावा पिणु ॿिया बि अदाकार शामिल आहिनि। दोस्तों हीउ ड्रामो ZATV ऑफिशियल TV ते रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तमामु बहितरीन ड्रामो आहे ऐं सुठी स्टोरी आहे। दोस्तों हिन ड्रामे जा 2 ट्रेलर हली चुका आहिनि, बसि कुझु ॾींहंनि में ZATV ऑफिशियल ते हलायो वेंदो। पर दोस्तों हिन ड्रामे खे ॾिसो कोन विसारींदा ऐं ZATV ऑफिशियल चैनल जो जेको आहे त मां तव्हांखे लिंक ॾेई छॾींदुमि कमेंट में, जेको हुन ते वञी चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं हिन ड्रामे खे बि ॾिसणु कोन विसारींदा।